असां हर रोज़ ॿुधंदा आहियूं त दुनिया में सभिनी खां वधीक महांगो सिक्को कुवैत जो दीनार आहे। हिकु कुवैती दीनार पाकिस्तान जे 344 रुपयनि जे बराबरि आहे। पर हिकु सिक्को जंहिंजे बारे में असां तमामु घटि ॿुधो आहे उहो आहे बिटकॉइन। मज़े जी ॻाल्हि, हिकु बिटकॉइन 1,47,000 पाकिस्तानी रुपयनि जे बराबरि आहे। बिटकॉइन असांजे आम पैसनि रुपए या डॉलर जी सिक्कनि या नोट जी सूरत में न आहे, पर उहा इंटरनेट जे अंदरि डिजिटल पैसनि जो हिकु क़िस्म आहे। बिटकॉइन जो वजूद 3 जनवरी 2009 में थियो। बिटकॉइन जोड़ींदड़ माण्हू पंहिंजो नालो सतोशी नाकामोटो ॿुधायो, पर अॼु ॾींहं ताईं ख़बर न आहे त बिटकॉइन ठाहींदड़ असुल माण्हू जो नालो छा आहे ऐं हू किथे जो रहंदड़ आहे। बिटकॉइन हिकु डिसेंट्रलाइज़ करेंसी आहे जेका कंहिं बि गवर्नमेंट या उन जे कंहिं बैंक जे मातहत न आहे। इंटरनेट अंदरि बिटकॉइन जे ज़रिए जेका शॉपिंग या ॾेती लेती थींदी आहे उहा हिकु ब्लॉक चेन या लेजर में लिखिजी वेंदी आहे ऐं दुनिया जो को बि माण्हू उन ब्लॉक चेन या लेजर खे पढ़ी सघे थो त कंहिं केतिरो पैसो ख़र्च कयो आहे। पर उन लेजर में माण्हूअ जे नालनि जी जाइ ते सिर्फ़ु उन्हनि जी सुञाणप लाइ अंग ॾिना वेंदा आहिनि, जीअं ख़बर न पवे त कंहिं किथे बिटकॉइन ख़र्च कया आहे। जॾहिं अलीअ अहमद खां हिकु बिटकॉइन में लैपटॉप मुल्ह वरितो त लेजर में अलीअ जे अकाउंट मां हिकु बिटकॉइन घटि थी अहमद जे अकाउंट में अची वेंदो। ॿिन्ही जी ॾे में को बि गवर्नमेंट जो इदारो या बैंक मौजूदु न हूंदो। सवाल पैदा थो थिए त उहो लेजर कंहिं वटि हूंदो आहे ऐं केरु ठगी करे पैसा त चोरी न करे वेंदो, छो त विच में का बि बैंक या गवर्नमेंट ज़ामिन न आहे। दुनिया में जेकी माण्हू बिटकॉइन ज़रिए ॾेती लेती कंदा आहिनि उन्हनि सभिनी वटि हिकु लेजर हूंदो आहे ऐं हू हर कंहिंजो बैलेंस बि ॾिसी सघनि था। जॾहिं अव्हां खे कंहिं ॾे पैसा मोकिलणा आहिनि त हिकु मैसेज मोकिलींदो त आउं अली अहमद खे हिकु बिटकॉइन मोकिलियां थो। उहो मैसेज दुनिया जे सभिनी बिटकॉइन इस्तेमालु कंदड़ माण्हुनि ताईं हलियो वेंदो ऐं उन्हनि सभिनी जे लेजर मां अलीअ जो बिटकॉइन घटि थी अहमद जे अकाउंट में हलियो वेंदो। बिटकॉइन में ठगी या चोरीअ खे रोकण लाइ हिकु डिजिटल दस्तखत थींदो आहे जेको हर ॾेती लेतीअ में मुख़्तलिफ़ हूंदो आहे। जेको पैसा मोकिलींदो उनखे पंहिंजे डिजिटल सही मैसेज में विझी मोकिलणो पवंदो ऐं पोइ नेटवर्किंग या बिटकॉइन माइनिंग उन सहीअ जी तसदीक कंदो, पोइ पैसा ॿिए ॾे मुंतक़िल थी वेंदा। दुनिया जो हर माण्हू पंहिंजे कंप्यूटर नेटवर्किंग खे बिटकॉइन माइनिंग लाइ इस्तेमालु करे सघे थो। जेकॾहिं का ॾेती लेती उन्हनि जे कंप्यूटर मार्फत थी त उन्हनि जे अकाउंट में फीस तौरु बिटकॉइन शामिल थींदा वेंदा ऐं ईअं नवां बिटकॉइन हर रोज़ ठहंदा रहनि था, छो त हिते का बि गवर्नमेंट न आहे जेका नवां नोट छापे। जेकॾहिं अव्हां वटि बिटकॉइन मुतलिक़ को बि सवाल आहे त कमेंट्स में पुछी सघो था।